जामशोर भरिसां ॻोठ वॾा छछर में छछर बिरादरी जे 8 पाड़नि जे चङनि मुड़ुसनि छछर बिरादरी जे माण्हुनि जो सोशल मीडिया ऐं मीडिया ट्रावल करण ख़िलाफ़ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻोठ जो माहौल ख़राब कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो मुतालबो करे छॾियो आहे। ॻोठ वॾा छछर में छछर बिरादरी जे चङनि मुड़ुसनि वॾेरो इलियास छछर, सरोज छछर, उस्मान छछर, अली नवाज़ छछर, अलादनो छछर ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नारी वज़ीरा छछर क़त्ल मामले वारे वाक़े खां पोइ हिकु मख़सूस टोलो सॼी छछर बिरादरी खे बदनाम करायो आहे। वज़ीरा छछर असांजी न्याणी हुई, असां पहिरें ॾींहं खां उन जे वारसनि सां गॾु बीठल आहियूं, पर ॻोठ जा कुझु माण्हू अलावर छछर, अली शेर छछर, वॾेरो मंठार छछर ऐं यूनियन काउंसिल सेक्रेटरी अली गुल छछर जेके वज़ीरा छछर केस जे आड़ में पंहिंजी ज़ाती दुश्मनियूं ऐं सियासी दुश्मनियूं पाइण लाइ पूरे ॻोठ खे बदनाम करे तर जो अमन अमान ख़राब करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त वज़ीरा छछर जो केस अदालत में हलंदड़ आहे, उन बावजूदि ॻोठ जे चङनि मुड़ुसनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाए मीडिया ट्रायल कयो पियो वञे ऐं ॻोठ में रतो छान करण जी हिकु साज़िश कई पई वञे। जेकॾहिं ॻोठ में को बि रतो छान थियो त उनजो ज़िम्मेवार अली शेर, अलावरायो, मंठार ऐं अली गुल छछर हूंदा। उन्हनि चयो त वज़ीरा छछर पंहिंजे पीउ गुलमोहन छछर जे ज़ुल्म खां तंग अची 7 इंडस हाईवे ते ख़ुदकुशी कई हुई। 28 जून 2020 ते वज़ीरा जो लाश रोड तां मिलियो हो। उन वक़्तु मोटरवे पुलिस बि पहुती हुई, लाश अस्पताल पहुचायो वियो हो। उन वक़्तु संदि माइटनि चयो हो त असांजी न्याणी रोड हादसे में फोती आहे। हाणे कुझु माण्हू वज़ीरा छछर क़त्ल ते सियासत कनि पिया। हुननि चयो त जेकॾहिं ॻोठ जो अमन ख़राबु थियो त उन ज़िम्मेवार ॼाणल माण्हू हूंदा।